दोस्तों मैं तन मेज़बान ज़ाहिद राज पर ऐसे प्रोग्राम है जो कि अखबार छाती लिखन है मैं असां मेहमान आहे राणा शर्मा सीनियर साहब तर्जनगार राणा शर्मा साहब तव्हांखे असां भली कहा चवंदा प्रोग्राम में जो कि अखबारूं बि जेके गुज़िरियल ॾींहुं चूंडूं थियूं आहिनि KPK में जेके मकानी चूंडूं थियूं आहिनि उन सां भरियल आहिनि ख़ासि उनखे कवरेज आहे सिंधी अखबारुनि में ॾिनी आहे ऐं ख़ासि करे पंहिंजी अखबार में लीड बॉक्स आयो आहे उहो लीड बॉक्स में चयो अथई KPK में तब्दीली अची वई पिशावर कोहाट मर्दान ऐं बनू जा मेयर PTI हाराए वई JUI जा 19 चेयरमैन कामयाब होम ग्राउंड ते हुक्मरान पार्टी जी बदतरीन कारकर्दगी बनू पिशावर ऐं कोहाट में JUI मर्दान में ANP जो मेयर कामयाब PTI जा रुगो 14 तलका चेयरमैन खटी सघिया समूरनि 64 मां 55 तलकनि ऐं सिटी मेयर जा नतीजा अची विया आज़ाद उम्मीदवार 8 ANP 7 नवाज़ लीग 3 जमात इस्लामी 2 ऐं PP ऐं तहरीक इस्लाहत हिकु सीट ते खटियो पिशावर जे मेयर लाइ JUI जो ज़ुबैर अली 62,388 वोट खणी नाक़ाबिल शिकस्त बरतरी हासिल करे वरिती PTI जो रिज़वान बंगश 50,669 वोट खणी सघियो मर्दान सिटीअ ते बि जेको आहे सो ANP खटियो आहे जिना तना JUI पई खटे ऐं वरी शिबली फराज़ मञियो आहे त तहरीक इंसाफ़ KPK मकानी चूंडुनि में शिकस्त मञी वरिती महांगाई ज़िम्मेवार करार कीअं था ॾिसो हिन अस्पताल खे जॾहिं होम ग्राउंड आहे ॼण PTI जो KPK ऐं उते हुनखे वॾी शिकस्त मिली आहे ऐं शिबली फराज़ सोचे त PTI जो मुक़ाबिलो PTI सां हो माना इहा बि त हुनजी वॾी नाकामी आहे जेके पंहिंजा उमेदवार सिलेक्ट न करे सघिया ऐं माण्हुनि खे विहारे न सघिया जेका तब्दीली सरकार खे ई जेको आहे पठाणनि तब्दील करे छॾियो छाकाणि त तब्दीली सरकार जेके दावाऊं कयूं हुयूं समूरी जेके 4 साल जो अरसो गुज़रियो आहे पोणा 4 साल जो ऐं अमली तौर ते समूरनि दावाउनि जे हिननि उबतड़ कमु कयो आहे त महांगाई जो त जिन जेको आहे उहो बोतल में बंदि न पियो थिए पर जेको सभिनी खां वॾे में वॾो जेको सेटबैक थियो आहे मुंहिंजी नज़रुनि में त पिशावर जेको राजधानी आहे KPK जी त उन में 5 MNA ऐं 12 MPA माना टोटल हुननि क्लीन सूप कयो 2018 में त एतिरी जेका शिकस्त वॾी बदतरीन शिकस्त जेका हिननि खे मिली आहे त इहा हिननि खे लाइ सोचण जो मुक़ाम आहे त जेकॾहिं अञा बि जेकॾहिं पंहिंजे पाण खे हिननि तब्दील न कयो ऐं महांगाई खे कंट्रोल न कनि ऐं आम माण्हू जे जेके अहंजनि खे घटाइण में जेकॾहिं हिननि कमु न कयो त जेके मथे ईंदड़ चूंडूं आहिनि उन्हनि में बि हिननि खे समूरे मुल्क मां जेको आहे शिकस्त नसीब थींदी ऐं मां सम्झां थो त ANP मर्दान में जेके 4 जेके मेयर खटे आया आहिनि त उन्हनि मां 3 जेके आहिनि PTI हाराया आहिनि हिकिड़े ते चइनि मां जेको आहे PTI कामयाबु थी आहे पर ॿिनि ते जेको आहे JUI कामयाबु थी आहे ऐं JUI जो जेको मोराल आहे उहो इन ई करे वधियो आहे त हुननि हक़ीक़ी तौर ते अपोज़िशन कई आहे उते ऐं ANP जंहिं तरीक़े सां अपोज़िशन करे पई उन अपोज़िशन न कई आहे इन करे उतां जे अवाम जेको आहे अपोज़िशन खे हींअर मकानी चूंडुनि में जेको आहे कामयाबु कयो आहे ऐं पंजाब में तव्हां ॾिसो त जेके बि नंढियूं चूंडूं थियूं आहिनि समूरनि में जेको आहे PTI खे शिकस्त मिली आहे ऐं जेकॾहिं हींअर मकानी चूंडूं थियनि थियूं हींअर इमरान ख़ान सोचे रहियो आहे त पंजाब में हाणे मां मकानी चूंडूं न करायां ऐं इहे बि चूंडूं जेके थियूं आहिनि इहे कोर्ट जे हुकुमनि ते थियूं आहिनि उते बि चाहे पियो छो ग्राउंड रियलिटीज़ इहा ई आहे त हिननि खे शिकस्त जीअं पीपल्स पार्टी ते सिंध में नथी चाहे जेको आहे हुते चूंडूं थियनि ऐं मुख़्तलिफ़ बहाना अचो था रोज़ाना कावश तरफ़ त रोज़ाना कावश जे सां टे कालम ख़बर आहे त ज़मीन जा कब्ज़ा ख़तमु करायो नवाब वली मंद क़ौमी शराह ते धरणो जारी सियासी अॻुवान बि शरीक कचे जे ते बंभाणीअ में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि सां गॾु समें शहरनि 12 कलाकनि खां धरणो जारी रखियो ज़ुल्फ़ार अली भुटे हारी हुकूक तहत ज़मीनूं लाट कयूं आहिनि जिन ते बासर पुलिस अमल सां कब्ज़ो कयो आहे ॻोठाणनि ॻाल्हियुनि लाइ पहुतल अहमदारनि खे मोटाए छॾियो जेसिताईं पुलिस ऐं हथियारबंद उथारिया न वेंदा तेसिताईं धरणो जारी रहंदो अॻुवान हीउ धरणो जेको गुज़िरियल ॾींहं खां लॻो आहे सॼी ॼण त सिंध न पर मुल्क मफ़लूज आहे छाकाणि क़ौमी शहर आहे मुल्क मुआशी शहर आहे अहिड़ी सूरत हाल में जेको ब्लॉक थियणु हिकिड़ो वॾो मसइलो आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त माण्हुनि जे तव्हां वात मां हिकिड़ो ग्रह खसींदो उहो अबे ॾाॾनि खां ज़मीनुनि ते वेठा आहिनि हाणे दारिया अचनि था त असां जेको आहे सो मुख़्तलिफ़ माण्हू बासर माण्हू पुलिस वठी हथियारबंद वठी हुनखे उथारींदा 800 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो आहे ऐं इहा ॻाल्हि लिकल बि कान्हे का त ज़रदारनि जा माण्हू आहिनि ऐं सॼी मशीनरी हुन लाइ जेको आहे सो कमु पई करे ऐं माण्हू वीचारा ग़रीब दरबदर आहिनि हाणे मजबूर थी वीचारा धरणो आयो आहे हीउ जेको नवाब वली में कल्ह खां धरणो लॻल आहे हीअ जेके तव्हां ख़बर जी ॻाल्हि कयो था इहो वाक़ई जेकॾहिं नंढा जेके आबादगार आहिनि या जेके विचोले तबिके जा माण्हू आहिनि उन्हनि जे वात मां गिरह कढणु ऐं उन्हनि खे बेरोज़गार करणु इहो माना अफ़सोसनाक अमल आहे
ऐं इज्तिमाही तौर ते सिंध जे माण्हुनि में हींअर शऊर बेदार थियो आहे त हिकु पासे जेको आहे सिंध सरकार जी पीपल्स पार्टीअ जी जेका गवर्नमेंट आहे उनजी पुलिस जेका आहे उनखे हटाइण जी कोशिशि करे रही आहे, त ॿिए पासे उहे सरापा एहतिजाज बणियल आहिनि। साईं ज़ैन शाह चयो त हीअ जेको कब्ज़ो आहे इहो कब्ज़ो जॾहिं हिननि खे हुकूमत पारां इन्हनि खे ज़मीनूं मिलियूं आहिनि त इहो कब्ज़ो नाहे, हिननि जा हक़ आहिनि, हिननि खे मिलणु खपनि। ऐं जेकॾहिं मजमूई तौर ते बाअसर माण्हू ईअं कंदा ऐं बाअसरनि जे ख़िलाफ़ु जेकॾहिं सिंध जो शऊर बेदार थींदो त इहे ई सबबु थियनि था त पोइ जेको आहे इनकलाब अचनि था ऐं उन्हनि खे तव्हां जेको आहे मजबूरनि पोइ इन्हनि बाअसरनि खे पोइ हिते हटिणो पवंदो। ऐं मां सम्झां थो त क़ौमी शाहराह जे बंदि थियण सां हिकु पासे त मुसाफ़िरनि खे परेशानी थिए पई, पर ॿिए पासे जेकॾहिं ॾिठो वञे त उन्हनि सां बि वॾो ज़ुल्म आहे जेके धरणो हणी वेठा आहिनि ऐं उहे गॾु आहिनि ऐं मुतहद थी करे वेठा आहिनि। सही था चओ। अचूं था रोज़ानी जीजल तरफ़ रोज़ानी जीजल जी जेका सुपर लीड ख़बर आहे जनाब आसिफ ज़रदारी साहिब खे ॾिनी आहे, असां जनाब इस्तेमालु लफ़्ज़ कयूं था, तव्हां त पाण ॻाल्हि सम्झंदा हूंदो त हू फरमाइनि था त को फार्मूलो ॿुधायो, मूं चयो त पहिरीं हुनजी छुटी करियो पोइ असां सां ॻाल्हायो। आसिफ ज़रदारी असां पहिरें ॾींहुं चयो त हो त नेब हलंदी या हुकूमत हाणे ही नेब हलाइनि या हुकूमत आउं सदर थियुसि त मूंखे सुपर पावर चयो त तोखे मज़बूत सिविलियन सदर बणायो आहे, पर मूं 3 महीननि में पंहिंजा समूरा पावर पार्लियामेंट खे ॾेई छॾिया। हू चवनि था त को तरीक़ो ठाहियो, को फार्मूला ठाहियो। मूं चयो त तव्हांजे फार्मूलनि ई मुल्क जो बेड़ो ॿोड़ियो आहे। मूं बि उन्हनि खे चई छॾियो आहे त पहिरियां हिनखे घर बेड़ो कयो पोइ असां सां ॻाल्हियूं कयो। हाणे ज़रदारी साहिबु कंहिं ते इशारो करे कंहिंखे चए हुननि जी छुटी कयो, जेकॾहिं एस्टेब्लिशमेंट खे चयो त हुननि जी छुटी कयो तॾहिं बि ॻाल्हि त ख़राबु आहे। हिकिड़ा जमहूरी पसंदि माण्हू सॾाईंदा ऐं वरी एस्टेब्लिशमेंट खे चवंदा हुकुमत ख़तमु कयो ऐं वरी चवंदा फार्मूलो ॿुधायो त माना तव्हां एस्टेब्लिशमेंट ठहण तयारु आहियो। जमहूरी हुकूमतूं एस्टेब्लिशमेंट गॾु हलनि। इन मां ज़ाहिर इहा ॻाल्हि थिए थी त आसिफ अली ज़रदारी जेका ॻाल्हि करे पियो त एंटी इस्टेब्लिशमेंट पीपल्स पार्टी रही आहे माज़ीअ में, पर हाणे प्रो इस्टेब्लिशमेंट थी वई आहे ऐं इस्टेब्लिशमेंट बि इशारो करे पियो त तव्हां उन्हनि खे पहिरियां हटायो ऐं पोइ मूंसां जेको आहे मूंखे तव्हां चांस ॾियो। माना ही पुराणी पघार ते कमु करण लाइ तयारु आहे, पर इस्टेब्लिशमेंट इनखे दिलासा ऐं आसरा त ॾियो अचे पई, पर ॿिए पासे इहा बि ख़बर पए पई त नून लीग सां बि अंडरग्राउंड जेके आहिनि ॻाल्हियूं थियनि पियूं त पोइ किथे आहे जमहूरियत। हिन मुल्क में जमहूरी जेके दावाऊं कंदड़ जेके पार्टियूं आहिनि उहे छा थो पियो स्क्रीन ते नज़र अचे त हिते जेको आहे डिक्टेटरशिप रही आहे ऐं डिक्टेटरशिप वरी जॾहिं इस्टेब्लिशमेंट जे मार्फत जॾहिं जमहूरियत बहाल थी आहे त पोइ बि अंदरूनी तौर ते उहे ई डिक्टेटर जेके आहिनि उहे हुकुमरानी कंदा नज़र आया आहिनि। नाले मात्र जेको जीअं हिनखे चयो थो वञे त ही बाबा सिलेक्टर आहे, सिलेक्टेड आहे, त सिलेक्टरनि जेको आहे हिनखे सिलेक्टेड खे आणे ऐं हींअर बि तव्हां ॾिसो त हिकु पेज जी जेकी ॻाल्हि पए थिए, पर आम माण्हुनि जे एंजन में इज़ाफ़ो थियो आहे, आम माण्हू परेशान थियो आहे, महांगाई में इज़ाफ़ो थियो आहे ऐं माण्हू जेके आहिनि जमहूरियत में चवंदा आहिनि त जमहूरियत घटि दर्जे वारी बि छो न हुजे, पर जमहूरियत पोइ बि भली आहे, भली आहे। त हाणे सम्झ में इहा ॻाल्हि अचे थी त आसिफ अली ज़रदारी चाहे थो त मां तव्हां सां पुराणी पघार ते कमु करण लाइ तयारु आहियां, पर तव्हां पहिरियां उन्हनि खे हटायो त पोइ मां तव्हां सां गॾु हलंदुमि। अचूं था रोज़ानी इबरत तरफ़ त रोज़ानी इबरत जी हिकिड़ी टे कालम ख़बर आहे त सिंध में भाण न मिलण सबबि ज़रात खे कापारी धकु, डीलरनि ऐं वापारनि यूरिया गोदामनि में लिकाए छॾियो, लाॻापियल मुख़्तियारकार ऐं ज़रात खाते जा अमलदार ख़ामोश, डीलरनि ऐं मुनाफ़िक़ोर वापारनि जा ठठ थी विया। भाण न मिलण सबबि सिंध जे नंढनि ज़मींदारनि ऐं हारियुनि जी फसलनि खे किरोड़े रुपयनि जो नुक़सानु थियण जो ख़दशो थियो आहे। तव्हां पाण ॾिसो था असांजो ज़रई मुल्क आहे, अहिड़ी सारी न ताईं भाण अणलभ थी वियो आहे, हुकूमत असांजी कुझु करण तयारु न आहे। कणिक जी पोखी हले वेठी, कणिक जी पोखीअ में माना भाण जो हुजणु इंतिहाई ज़रूरी हूंदो आहे। त आख़िरकार न को वफ़ाक़ी हुकूमत हिन नोटिस वठण लाइ तयारु आहे, न को सिंध हुकूमत वठण लाइ तयारु आहे, या विच में जेको लोड़े थो आबादकार ऐं हारी तबिको लोड़े थो, त आख़िरकार हिन सूरत जो थींदो छा? माज़ीअ में ईअं थींदो रहियो आहे त जॾहिं कणिक जी फसल असां वटि लही तयारु थींदी त पोइ आबादगार जेके आहिनि सस्ते अघ ते कणिक विकिरो करे ऐं विचोलो जेको वापारी तबिको हुनजे हवाले थींदी ऐं पोइ वरी वधीक अघ ते वरी हुकूमत हुन खां ख़रीद कंदी त विचोले माण्हूअ खे फ़ाइदो थींदो वापारी खे। ऐं इहा ई सूरत हाल रही आहे त जॾहिं वफ़ाक़ी सरकार खंड जो अघु 80 रुपया कयो त 110 रुपया ताईं
ब्लैक ते विकिरो पई थिए त उहो वफ़ाक़ी सरकार ते असां महांगाई जे ख़िलाफ़ एहतजाज पीपल्स पार्टी जा समूरी सिंध में एहतजाज हलनि पिया त बाबा धरणा था हणो महांगाई जे ख़िलाफ़, पर सिंध में जेका महांगाई आहे उन ते कंट्रोल करणु अरड़ी तरमीम खां पोइ इन्हनि जे हथ में आहे त डिप्टी कमिश्नर हुजे या असिस्टेंट कमिश्नर हुजनि, सवनि जी तइदाद में हज़ारनि जी तइदाद में जेके ज़ख़ीरा कंदड़ जेके वापारी आहिनि उन्हनि वटि कलर भरिया पिया आहिनि गोदाम, पर जॾहिं उते छापो लॻे थो त बाबा 100 बोरियूं जेके आहिनि 200 बोरियूं तव्हां सरकारी 1800 रुपए वारे अघ ते तव्हां आबादगारनि खे ॾियो, बाक़ी तव्हांजी मर्ज़ी आहे। त पोइ मिली भगत थिए पई ऐं आबादगार ई परेशान थिए पियो त उनखे 2500 रुपया 2600 रुपया कणिक जी यूरिया जो बाण जी जेका बोरी आहे उहो ख़रीद करण ते मजबूर आहे, जॾहिं त 1700 ऐं कुझु रुपया जेको आहे हुनजो सरकारी अघु आहे। एमपीए जेको आहे मां पाण जॾहिं रिपोर्ट महांगाई जे ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि जा 60 वरिता हुया त उन वक़्तु सरफराज शाह जेको हितां जो नौशर फिरोज जो एमपी आहे, हुन चयो हो त 1725 रुपया आहे जेको अघु, ऐं असां 2500 वठण ते मजबूर आहियूं। तव्हां चयो त हीअ तव्हां जॾहिं सिंध सरकार तव्हांजी पंहिंजी आहे त पोइ छो न तव्हां उन्हनि गोदामनि ते छापा हणी आम माण्हुनि खे जेको आहे आम आबादगारनि खे सरकारी अघ ते उनखे यकीनी छो नथा बणायो। त अलमियो इहो आहे त सभई पैसा मेड़ण जे चकर में आहिनि, चाहे उहो आबादगार खे नुक़सान थिए भली थिए, आम माण्हू खे ज़राअत खे भली नुक़सान थिए, कणिक जी जेको असांजो बम्पर क्रॉप हमेशह थिए पियो 2-3 सालनि खां उहो भली नुक़सान में वञे, पर इन्हनि जा बब जेके आहिनि उहे भरिजणु खपनि, चाहे उहे कामोरा हुजनि, चाहे उहे वापारी हुजनि, चाहे सिंध सरकार में वेठल जेके उहे बाअसर माण्हू हुजनि। महिरबानी राणा शर्मंद, असांजो प्रोग्राम वक़्तु पूरो थियो, पाण ख़ासि घणो जेके इशूज़ आहिनि उन ते ॻाल्हि ॿोल कई, ख़ासि करे सिंध में भाण जी वॾी खोट आहे, पर सिंध हुकूमत चुप आहे, वफ़ाक़ ख़ामोश आहे, भली ज़राअत खे केतिरो न धकु रसे। ॿिए तरफ़ इहा सूरत हाल आहे त KPK में जेके मकानी चूंडूं थियूं आहिनि उन में PTI खे तमामु वॾी शिकस्त मिली आहे। शिकस्त जो कारण त तव्हांखे ख़बर आहे त मुल्क में महांगाई आहे ऐं हीअ हुक्मरान करण जे लाइक़ु न रहिया आहिनि। हिन हुक्मरानीअ में माण्हुनि खे वॾा अज़ाब भोगणा पिया आहिनि, महांगाई जो तूफ़ान बर्पा थियल आहे ऐं को बि माण्हू खे इंसाफ़ किथे मुयसरु नथो थिए। सुभाणे ताईं पंहिंजे मेज़बान ज़ाहिर पिया रखंदा इजाज़त। अल्लाह भाई।